नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। सिंध समेत सॼी दुनिया में आशूर जो ॾिहाड़ो मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ सिर क़ुर्बान कंदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसार साथियुनि खे भेटा पेश करण जे लाइ कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काने डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में बरामद थियल मातमी जुलूस मंज़िल ॾांहुं रवां दवां। आज़ादारी, ज़ंजीर ज़नी ऐं सीना ज़नी जो सिलसिलो जारी। सबील ऐं नज़र न्याज़ जो बि एहतमाम। हर पासे या हुसैन जूं सदाऊं बुलंद। सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई। केतिरनि ई शहरनि में जुलूसनि वारनि इलाइक़नि में मोबाइल फ़ोन सर्विस मुअत्तल। कराची में 10 मुहर्रम अल हराम जो निश्तर पाक खां बरामद थियल मरकज़ी मातमी जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो हुसैनिया, ईरानिया ऐं इमाम बारगाह में नहर थी वियो। एमए जना रोड, सी ब्रीज़ प्लाज़ा खां टावर ताईं कंटेनर्स रखी सील कयो वियो। जुलूस जे रस्तनि ऐं भरपासे वारे इलाइक़नि में मोबाइल फ़ोन सर्विस मुअत्तल। मोटरसाइकिल जी ॿियल सवारी ते बि पाबंदी लागू। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो कराची में एमए जिना रोड खां खारादर ताईं मातमी जुलूस जो हवाई मुआइनो, सिक्योरिटी जो जाइज़ो वरिताईं। वॾो वज़ीर चवे थो अॼु जो ॾींहुं क़ुर्बानीअ जो दर्स ॾिए थो। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत हक़ जी सोभ ऐं बातिल जी शिकस्त आहे। रोडीअ में 500 वरियनि जो क़दीमी ऐं तारीख़ी 9 ढालुनि वारो ताज़ियो स्टेशन भरिसां क़ब्रिस्तान में नहर थी वियो। ताज़ियो तारीख़ी 9 ढालुनि वारो ताज़ियो हैदर शाह कानी वटां बरामद थियो हो। मातमी जुलूस में वॾे अंग में अज़ादारनि जी शिरकत। सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त कया विया। हैदराबाद में 10 मुहर्रम अल हराम जे सिलसिले में क़दमगाह मौला अली खां निकितल मरकज़ी मातमी जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो करबला दादन शाह वटि नहर थी वियो। जुलूस जी सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई। वॾे अंग में अज़ादारनि जी शिरकत। 10 मुहर्रम अल हराम जे सिलसिले में ज़ेकबाबाद, मिठी, शिकारपुर, खानपुर, कशमोर, कंधकोट, करमपुर, बख्शापुर, गुडू, घोटकी, मीरपुर माथेले, खानपुर महर, बावड़े, दादलगारी, रेती, टने मोहम्मद खान, उमरकोट, दादू, मेहड़, टने बागे, टने मोहम्मद खान, सराड़ी, कोट लालू, बिटशाह, सेवण, सिंधड़ी, काजी ख्वावड़, झोल समेत ॿियनि शहरनि में मजलिसूं बर्पा करण खां पोइ मातमी जुलूस कढिया पिया वञनि। आज़ादारी जो सिलसिलो जारी। सिक्योरिटी इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। कशमोर भरिसां ॻोठ कादर मज़ारी में पीरसन मारिजी वियो। जवाबदार शेर लालाणी मज़ारी खे गोलियूं हणी क़तलु कयो। ऐं रोहड़ी में लेंसटाउन पुल वेझो सिंधु दरिया में बुॾी नींगर जो लाश हथ अची वियो। नींगर जी सुञाणप नई पिंड वासी ताहिर अब्बासी तौरु थी। पोती जो लाश सखर बैराज जे 62 दरवाज़े वटां हथ आयो।